हीअ अजरक मोहन जे दड़े जी निशानी त अहिड़ी अजरक मूं ज़िंदगी में कोन ॾिठी। ज़िंदगी में मुंहिंजी उमिरि गुज़री वञे फ़न में मुख़्तलिफ़ अजरकूं ॾिठियूं पर हीअ जेका आहे नई ॻाल्हि आहे, हिकिड़ो नओं नमूनो तमामु सुठो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं मोहन जो दड़ो, मोहन जे दड़े मां निकितल मूर्ति आहे त उनखे बि अजरक हीअ पातल आहे ऐं उनखे जेका अजरक हीअ पातल हीअ त मोनोग्राम ॾिसो, हीअ मोनोग्राम ॾिसो ऐं हिन जी महिनत ॾिसो। अलाह साईं जे रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो, अलाह साईं अव्हांखे सदा ख़ुशि रखंदो, असांजे सिंध जे कल्चर खे तव्हां उजारियो, तव्हां मशहूरु कयो, अलाह साईं अव्हांखे अञा मशहूरु कंदो, रब्बुल आलमीन तव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। असीं फ़नकार आहियूं, मोहबत जा फ़क़ीर आहियूं, असीं अव्हांखे दुआ ई करे था सघूं। अव्हां जेका इज़त ॾिनी आहे, जेको मान ॾिनो, असीं एहसान तव्हांजो लाहे कोन था सघूं। अलाह अव्हांखे सदा ख़ुशि रखंदो, अलाह साईं अव्हांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो, सदाईं ख़ुशि हूंदा। अव्हांजे लाइ दुआ कादिर बख़्श।